कयो नाज़ीम तस्लील जो शिकार नौजवान मोहसिन सफ़ी खत्री सां हनीफ मेमण ख़ातिरी कराई आहे त हू मुख्य जवाबदार सॼण मेमण खे पेश कंदो। पुलिस इन ख़ातिरी खां पोइ आज़ादी ॾिनी आहे वालिद खे, जॾहिं त हीअ ख़बर जेकी आवाज़ शेयर कयूं पिया तस्लील जो शिकार नौजवान मोहसिन खत्री सां ज़्यादती जी कोशिश जो इंकशाफ पिणु थियो आहे। छते मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब। जी ठटे शहर में टे ॾियारा अॻु में जेको हिकु नौजवान आहे ठटे जो रहवासी ज़हीर तौर ते मुतासिर नौजवान आहे मोहसिन खत्री, उन ते जेको तशदुद कयो वियो ऐं उनखे तज़लील जो निशानो बणायो वियो, उनमें पुलिस अहम अॻुवाई हासिल कई आहे। उन वक़्तु अॻुवाई हासिल कई जॾहिं जांच जो दायरो वसी कयो वियो ऐं अॼु सुबुह ठटे जी अदालत डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट में ठटे जी जांच ऑफिसर ऐं ठटे जी ज़िले जी पुलिस जेका हिकु रिपोर्ट जमा कराई, जंहिंमें इहो इंकशाफ साम्हूं आंदो वियो त जेका DHO ठटो हनीफ मेमन जो जेको पुटु आहे सजण मेमन जेको केस जो मुख्य जवाबदार आहे, उन मुतासिर जेको नौजवान आहे ज़हनी तौर ते अपाज मुतासिर आहे मोहसिन खत्री, उन सां जिनसी ज़्यादती करण जी बि कोशिश कई आहे, टपंडगांव खे आजो करण जी कोशिश कई आहे। उन क़िस्म जे अल्ज़ाम 377 PPC तहत लागू कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु आज़ादी कलम 324 जो यानी इरादा क़त्ल जे सेक्शन लागू करे अदालत में रिपोर्ट पेश कई वई, जंहिंखां पोइ टई जेके जवाबदार जेके उबूरी ज़मानत ते हुआ DHO जो पुटु सजण मेमण ऐं हुनजा साथी आमिर समेत टई जवाबदार कोर्ट में पेश न थिया ऐं अदालत उनजी गैर मौजूदगी में टिनी जी ज़मानत रद्द करे छॾी, जंहिंखां पोइ ठटे ज़िले जी पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो शुरू करे ॾिनो आहे। ठटे मसली गेलमोरी ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया विया आहिनि। मकलीअ ते DHO ऑफिस DHO ठटो हनीफ मेमन जी जेका मकली ते राइशगाह आहे उते छापो आयो वियो, जिते हनीफ मेमन जेको DHO आहे उनखे हिरासत में वठी उन खां जांच पड़ताल कई वई ऐं उन खां जेका सरकारी इस्तेमालु थियल गाॾी जेका ख़ुदि जांच में पुलिस ज़ाहिर कई आहे त उहा गाॾी इस्तेमालु कई वई आहे, कार गाॾी जेका DHO जे इस्तेमाल में आहे, सरकारी गाॾी हेल्थ खाते जी, उहा गाॾी जेका कार बरामद कई वई आहे, जेके पुलिस केस जो हिसो बणायो आहे, केस प्रॉपर्टी ॼाणायो आहे ऐं DHO खे उन शर्त ते छॾियो वियो त उहो पंहिंजे पुट खे 24 कलाकनि अंदरि पेश कंदो। उन खां अलावा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो जारी आहे। ॿ जवाबदार हिन में केस में गिरफ़्तार आहिनि, जॾहिं त DHO जे पुटु सजण मेमन समेत टे जवाबदार हिन वक़्त ताईं रूपोश आहिनि, फिरार थियल आहिनि, जिन जी गिरफ़्तारी में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापाया पिया वञनि। ख़ासि तौर ते पुलिस पारां अहम अॻुवाई कंदे कार हथ करण खां पोइ वधीक कार्रवाइनि जो सिलसिलो जारी आहे ऐं जेके DHO ऐं हुनजा बावसूद जेके जुड़ियूं आहिनि ऐं जेके उबाश क़िस्म जा नौजवान आहिनि, हीअ केस हाई प्रोफाइल थियण खां पोइ बासनि खे बि धमकाइण ऐं मामले खे राजूड़ी तौर ते हल करण लाइ बि कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। पर हिन वक़्त ताईं पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो जारी आहे ऐं जवाबदार अञा ताईं पुलिस खे हथ अची न सघिया आहिनि। टई जवाबदार जेके आहिनि केस जो मुख्य जवाबदार DHO जो पुटु सजण मेमन समेत टे जवाबदार हिन वक़्तु पुलिस खे हथ अची न सघिया आहिनि। ॿ जवाबदार जेके गिरफ़्तार आहिनि, जिन खे पुलिस रिमांड ते आहिनि ऐं ॿीहर जेको आहे उन्हनि खे अदालत में सुभाणे पेश कयो वेंदो। जी वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। नज़ीम ठटो मां महबूब बिरोही तफ़सील ॾिना। पुलिस गिरफ़्तार कयल DHO हनीफ मेमण खे पुटु पेश करण जे शर्त ते आज़ादु करे छॾियो आहे। हनीफ मेमण ख़ातिरी कराई आहे त हू मुख्य जवाबदार सजण मेमण खे पेश कंदो। PM ख़बर ते अवां सां नज़ीम